बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिन सिरातल मुस्तकीम। ज़िंदगी में कुछ ॻाल्हियूं हमेशह यादि रखो। हिन दुनिया में तव्हां कहिड़ो बि अमल कंदा आहियो, उहो अमल वरी वापसि तव्हां ताईं पहुचंदो आहे। जेकॾहिं तव्हां नेकी कंदा आहियो त तव्हां ताईं नेकी पहुचंदी, जेकॾहिं तव्हां बदी कंदा आहियो त उहा बदी तव्हां ताईं ज़रूरु पहुचंदी आहे। ज़िंदगीअ जो ॿियो उसूल इहो आहे त जेकॾहिं तव्हां ज़िंदगीअ में जेको कुझु बि अमल कयो था, उहो उन ई वजूद जो हिसो हूंदो आहे। यानी जेकॾहिं तव्हां को अमल कंदव उन खां पोइ का शइ तकलीफ़ थींदी आहे, पाण ई ॼाणे का बि शइ तकलीफ़ न आहे थींदी। ऐं जेका बि चेंज माण्हू जी ज़िंदगीअ में अचे थी, उहा चेंज माण्हूअ खे क़बूलु करणु घुरिजे। जॾहिं असां पंहिंजे पाण खे तब्दील कंदा आहियूं त असांजी ज़िंदगी पिणु तब्दील थी वेंदी आहे ऐं असां सां वाबस्ता समूरी शयूं तब्दील थी वेंदियूं आहिनि। इहा असांजी ज़िमेवारी हूंदी आहे जेको कुझु बि असांजी ज़िंदगीअ में थी रहियो आहे ऐं उनजी रिस्पॉन्सिबिलिटी असांखे खणणु घुरिजे। जॾहिं असां पंहिंजे माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल खे ॻंढींदा आहियूं त असांजी ज़िंदगीअ में रिदम अची वेंदो आहे ऐं असां एट ए टाइम ते ॿ मुख़्तलिफ़ शयूं नथा सोचे सघूं। या इंसानी फितरत आहे त कंहिं हिकु ॻाल्हि ते ई माण्हू सोचे सघंदो आहे, ॿिनि ॻाल्हियुनि ते न सोचे सघंदो आहे। असांजो जेको बिहेवियर हूंदो आहे उहो हमेशह वाबस्ता हूंदो आहे असांजे सोच ऐं अमल ते। असां कंहिं बि जॻह ते हाल में नथा जी सघूं जेकॾहिं असां हमेशह माज़ीअ में टुॿी हणंदा आहियूं या गुम थी वेंदा आहियूं। तारीख़ पंहिंजे पाण खे हमेशह दोहराईंदी रहंदी आहे जेसि ताईं असां पंहिंजो रस्तो तब्दील नथा कयूं। जेका ग़लती अॻ में थी वरी उहा बि थी सघे थी जेकॾहिं तब्दील न कंदासीं। बहितरीनु अमल उहो हूंदो आहे जेको तव्हां सब्र सां लाॻीतो कंदा हलंदा आहियो। इनाम असांजी तवानाई जो तोहफ़ो हूंदो आहे या असांजी कोशिशि जो ज़रियो हूंदो आहे जंहिंजे ज़रिए असां का न का शइ हासिलु कंदा आहियूं या इनाम जी सूरत में असांखे मिलंदी आहे जेका महिनत कंदा आहियूं। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे, सिधे रस्ते हलण जी तौफ़ीक़